बशर्ते असांजे छॾियल हथियारनि खे हथ वधी अचनि पोइ असीं पंहिंजे मौत खे मातमी तराननि में न पर बमनि ऐं तोहफ़नि जे ठकान में ॾिसण था चाहियूं। जनाब चेयरमैन साहब ऐं सिंध जा गैरतमंद दोस्तो भाइरो जीए सिंध। कराची सिंध आहे उन जे उनवान सां रैली सिंध जो चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी सिंध जे गादी जे हंध कराची में पहुची करे लखे सिंधनि सां साबित करे ॾेखारियो त वाक़ई कराची सिंध आहे। कराची सिंध आहे। असां हर हाल में कराची जे अंदरि पुरअमन सिंधनि जी जेका दिलनि थी रही आहे, जेको बलोचनि जो क़त्ल थी रहियो आहे, जेका सिंधनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे, कंहिं बि लिहाज़ खां कंहिं बि तरीक़े सां असां कराची वारनि खे सिंध की पसंदि पार्टी कंहिं बि लिहाज़ ॿिए जे राम करम ते न छॾींदी। कुझु बि साज़िशूं थियनि भली हिन रैली खे नाकाम करण जूं वॾियूं कोशिशूं कयूं वयूं त हीअ रैली नाकाम थिए किलिंग कई वई ॾाढियनि खां माण्हू क़त्ल करे विया पर हीअ डॉक्टर कादिर मक्सी जे बाद वञो काफ़िलो हुआ। कादिर मक्सी जे बाद वञो काफ़िलो हुआ। हीअ हुन साबित करे ॾेखारियो कुझु बि कयो मारे विझो गोलियूं हणो छा बि कयो तमामु मस्त अंदरि थींदो कराची में।